1980 जो ठहियल शेर साईं जन जे दस्तार ते खरड़ा में चए वरी अॼु उहो पनो ॾिनो तो पुरानी याद हज़रत साईं शेखुल हदीस उस्ताद अब्दुल रहमान साहब जन जे दस्तार बंदीअ ते चयो साईं घोण में पुछा के उहा कॾहिं दस्तार थी ॿुधाइनि पिया त 1980 में 1980 जो ठहियल शेर साईं जन जे दस्तार ते खरड़ा में चए वरी अॼु उहो पनो ॾिनो तो पुरानी याद खान अरबी इल्म जी ॾिस मदरसो खरड़ा हुआ दीन हक़ इस्लाम जे गाज़िन जो लश्कर गाह हुआ खान अरबी इल्म जी ॾिसो मदरसो खरड़ा हुआ दीन हक़ इस्लाम जे गाज़िन जो लश्कर गाह हुआ खान अरबी इल्म जी ॾिसो कौम फुल जो आहे ही फल आ तॾहिं गुल फुल बणियो कौम फुल जो आहे ही फल आ तॾहिं गुल फुल बणियो कौम फुल खे सद मुबारक कौम फुल खे सद मुबारक बाद जी वाह वाह खान अरबी इल्म जी ॾिसो मदरसो खरड़ा हुआ दीन हक़ इस्लाम जे गाज़िन जो लश्कर गाह हुआ खान अरबी इल्म जी ॾिसो मोहतमिम हाजी अली अकबर कुरैशी सरपरस्त मोहतमिम हाजी अली अकबर कुरैशी सरपरस्त मोहतमिम ऐं सदर सां खरड़ा आली जा हुआ खान अरबी इल्म जी ॾिसो मदरसो खरड़ा हुआ दीन हक़ इस्लाम जे गाज़िन जो लश्कर गाह हुआ खान अरबी इल्म जी ॾिसो सिज जियां रोशन रहे तो मदरसो शम्सुल उलूम सिज जियां रोशन रहे तो मदरसो शम्सुल उलूम सिंध सारीअ में संदस ख़िदमात जी साराह खान अरबी इल्म जी ॾिसो मदरसो खरड़ा हुआ दीन हक़ इस्लाम जे गाज़िन जो लश्कर गाह हुआ खान अरबी इल्म जी ॾिसो जोहर ऐं कौसर रशीद आहे शेखुल हदीस जोहर ऐं कौसर रशीद आहे शेखुल हदीस आलिमन कारिन ऐं हाजिन आलिमन कारिन ऐं हाजिन जी मंजिल गाह खान अरबी इल्म जी ॾिसो मदरसो खरड़ा हुआ दीन हक़ इस्लाम जे गाज़िन जो लश्कर गाह हुआ खान अरबी इल्म जी ॾिसो हिफ़्ज़ तजवीद तफ़सीर क़िराअत ऐं हदीस हिफ़्ज़ तजवीद तफ़सीर क़िराअत ऐं हदीस सभिनी इल्मनि लाइ बणिजी सभिनी इल्मनि लाइ बणिजी वियो ही मशाल राह खान अरबी इल्म जी ॾिसो मदरसो खरड़ा हुआ दीन हक़ इस्लाम जे गाज़िन जो लश्कर गाह हुआ खान अरबी इल्म जी ॾिसो आछन दस्तार बंदने जो शरफ चैनी तरफ आछन दस्तार बंदन जो शरफ चैनी तरफ जे थिया फारिगो
उन सां जे चा फारिगो उन सां अज वक्त अज हमरा हुआ खाने अरबी इल्म जी ॾिसो मदरसो खड़ा हुआ दीन हक इस्लाम जे गाज़िन जो लश्कर गाह हुआ खाने अरबी इल्म जी ॾिसो 15 फाज़िल था 15 फाज़िल थिया दस्तार बंदी जा हिते साल 37 खां हितड़े साल 37 खां हितड़े इल्म जी दरगाह हुया खाने अरबी इल्म जी ॾिसो मदरसो खड़ा हुआ दीन हक इस्लाम जे गाज़िन जो लश्कर गाह हुआ खाने अरबी इल्म जी ॾिसो सब मुदर्रिस ऐं मुअल्लिम मुखलिस आहिनि मेहनती कारकुन सभिनी संदोही मदरसो जण सा हुआ खाने अरबी इल्म जी ॾिसो जलसाए दस्तार में दिल सां दुआ अब्दुल गनी जलसाए दस्तार में दिल सां दुआ अब्दुल गनी असुल खां मंसूर जो हिन मदरसे सां चा हुआ खाने अरबी इल्म जी ॾिसो अॼु खां 45 साल अॻु मौलाना अब्दुल गनी मंसूर रहमतुल्लाह अलैह उन मदरसे जे लाइ ठाहे ॾिनो चयो वरी अल्लाह ताला जो नसीब फरमायो। अस्सलाम।